सिंध म्यूज़िक स्कूल में मौजूदु आहियां। हिते उस्ताद मौजूदु आहे, हुन खां पुछा कंदासीं त हिते शागिर्दनि खे कहिड़ा सुर जी तरतीब ॾिनी पई वञे। शहबाज़ स्टूडियो ऐं सिंध म्यूज़िक स्कूल में मौजूदु आहियूं। ॾाढो ख़ूबसूरत इदारो आहे राग जी सिखिया जो ऐं सिंधी सकाफ़त जा जेके असांजा साज़ आहिनि, ख़ासि करे हीअ ढोलक आहे, यकतारो चपड़ी आहे, उन सां गॾु हारमोनियम आहे यानी बाजो। के नंढे लाकूं ॻाइण जो तमामु घणो शौक़ु हुयो ऐं 2015 खां मां हिन फील्ड में आहियां। ऐं जीअं त हींअर हिते बिरो चौक ते असांजे उस्तादनि मौसीक़ी खे हथी ॼाणण वारनि सिंध म्यूज़िक स्कूल खोलियो आहे, जंहिंसां नओं टैलेंट उभरंदड़ टैलेंट ॻोल्हे अचे उनखे उजागर कनि था पिया। वरी तमामु कोशिशि आहे, तमामु वॾी कोशिशि आहे इहा सिंध जे लाइ, सिंध जे कल्चर जे लाइ, सिंध जे साज़नि जे लाइ जेके सिंध मां ख़तमु थींदा पिया वञनि उन जे लाइ तमामु सुठी कोशिशि आहे। ऐं हींअर असांखे उमेदु आहे त असां हितां अॻिते हली निकिरी करे मंज़िल ते पहुचंदासीं। सुनो मिली वयो दिल्ली मुझा भाग वया, सुनो मिली वयो दिल्ली मुझा भाग वया, मुझा भाग वया दुश्मन वया चली, मुझा भाग वया दुश्मन वया चली। सुनो मिली वयो दिल्ली मुझा भाग वया, सुनो मिली वयो दिल्ली मुझा भाग वया नमी छा कयो म्यूज़िकल स्कूल जो बुनियादु पे जोड़ियो आहे सिंध हुकूमत